सोशल लिंग्विस्टिक्स ते सिंधी समाजी लिसानियात ते मुझी PhD आहे। इन खां अलावा मां जंहिं इदारे सां वाबस्ता आहियां उते लैंग्वेज टीचिंग कयां पियो, सिंधी लैंग्वेज टीचिंग टीचर्स ट्रेनर भी आहियां। त मुझी फील्ड आहे लैंग्वेज टीचिंग ऐं सिंधी ज़ाहिर AI या ChatGPT जहिड़े नमूने पूरी दुनिया जो ज़हन छिकायो आहे। त हिन कॉन्फ्रेंस जे थीम खे ॾिसंदे मूंखे ख़्यालु आयो त आया इन्हीअ जो सिंधी लैंग्वेज टीचिंग जे लाइ इस्तेमालु करे सघिजे थो ऐं पोइ उन जे लाइ मूं कुझु कमु कयो जेको हिते मां पेश थो कयां। सो टर्म्स जेके मूंखे आहिनि उहे लैंग्वेज टीचिंग, ॿोली तदरीस ऐं सिख्या, मसनूई ज़हानत, ChatGPT, लैंग्वेज डेवलपमेंट, ॿोलीअ जी तरक़ी, सिंधी ॿोलीअ जी तदरीस ऐं डिजिटल लर्निंग। सिंधी तदरीस जे पस मंज़र ते थोरो मां ॻाल्हाइणु चाहियां थो। सिंधी ॿोलीअ जी तदरीस, सिंधी पढ़ाइणु क़दीम सिंधी तहज़ीब जे दौर खां राइज आहे। क़दीम सिंधू समाज लिखियल तोड़े ॻाल्हायल ॿोलियूं रखंदो आयो आहे। लिखियल ॿोली मां मतिलबु आहे ज़ाहिर आहे त तदरीस टीचिंग बि उन सां गॾु हले थी। हिस्टोरिक पीरियड में बि असांखे कलोड़ा दौर खां वठी ब्रिटिश पीरियड ऐं पोइ हाणे ताईं फॉर्मली सिंधी तदरीस जा नमूना मिलनि था ऐं पंहिंजे इन इर्तिक़ा में अंग्रेज़ दौर में पंहिंजे उरूज ते हूंदे मौजूदा दौर में पाकिस्तान ठहण खां पोइ ॿितरफ़ी लॾपलाण थियणु ऐं पाकिस्तान सरकार जी लैंग्वेज पॉलिसी जे नतीजे में सिंधी टीचिंग लर्निंग ॾींहों ॾींहुं पोइते पवंदी वई आहे। ख़ासि करे हिन जदीद दौर में डिजिटल लर्निंग जो तस्करो ई कोन्हे को। AI जो या ख़ासि करे ChatGPT जो सिंधी तदरीस लाइ इस्तेमालु करे सघिजे थो या न, इन जे लाइ जेका मूं मेथडोलॉजी चूंडी उहा रैपिड रिव्यू ऑफ लिटरेचर ऐं ॿियो आहे कंटेंट एनालिसिस। दुनिया में इन मौज़ूअ ते छो जो हीउ नओं मौज़ू आहे, नई टेक्नोलॉजी आहे, त को घणो कमु नाहे। पेपर मिलनि था, अगरि महदूद कयूं त लैंग्वेज टीचिंग ते, त उन्हीअ में मां ख़ासि करे हिते रेफरेंस ॾींदुसि एजुकेशन यूनिवर्सिटी हांगकांग जो, जंहिंजी हिकिड़ी स्टडी 2023 जी फरवरी में थी आहे ऐं हुननि 50 पेपर रिसर्च पेपरनि जो रिव्यू कयो आहे ऐं हुननि जा रिज़ल्ट्स ॿुधाइनि था त ChatGPT जो लैंग्वेज टीचिंग एजुकेशन में इस्तेमालु, न सिर्फ़ु लैंग्वेज टीचिंग पर एजुकेशन में मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जो इस्तेमाल में हुन जी परफॉर्मेंस मुख़्तलिफ़ आहे ऐं उन में ख़ासि करे मैथमेटिक्स ऐं मेडिकल स्टडी, मेडिकल साइंस में उन जी परफॉर्मेंस जेका सेटिस्फैक्ट्री न आहे। ईअं ॿिया सब्जेक्ट बि ॼाणायल आहिनि। लैंग्वेज टीचिंग ऐं इंग्लिश लैंग्वेज टीचिंग में इन जी परफॉर्मेंस सेटिस्फैक्ट्री ॼाणाई वई आहे। फर्दर सजेस्ट थियल आहे त ChatGPT जो लैंग्वेज टीचिंग लाइ इस्तेमालु कारगर आहे। ख़ासि करे उस्ताद ऐं शागिर्दनि जे लाइ उस्ताद पंहिंजी तदरीसी तयारी इन जे ज़रिए करे सघे थो, असेसमेंट करे सघे थो। अहिड़े तरीक़े सां शागिर्द पंहिंजी इम्तिहान जी तयारी करे सघे थो ऐं कोलाबरेटिव लर्निंग जे हवाले खां फ़ाइदा वठी सघे थो। त हाणे अचां थो मां त साॻे नमूने आया सिंधीअ में इहो तरीक़ो इख़्तियार करे सघिजे थो। मां ज़िक्र करे आयुमि त ज़ाहिर आहे डिजिटल लर्निंग में घणो पोइते आहियूं। मां टेस्ट कयो, ही जेके AI जूं एप्लीकेशन्स आहिनि
AI मूं जे ॿियनि जेको आहे प्रोडक्ट्स मूं चैट GPT खयूं ऐं इन खां अलावा जेके ॿिया टूल्स आहिनि जंहिंमें चैटबॉट ऐं गूगल ट्रांसलिट्रेशन ऐं GTAI उन्हनि खे तदरीसी मवाद जूं कमांड ॾेई करे टीचिंग लर्निंग जंहिंजा मिसाल मां ॾियां थो जी कमांड ॾेई करे मवाद हासिलु कयो ऐं उन मवाद जो मां एनालाइसिस कयो। क्वालिटेटिव कंटेंट एनालाइसिस आहे। मुंहिंजा ॾो कुझु रिसर्च क्वेश्चन्स हुआ। तालीमी मैदान में मुख़्तलिफ़ मज़मूननि में चैट GPT जे इस्तेमाल जी कारकर्दगी कहिड़ी आहे? सिंधी ॿोलीअ जी तदरीस ऐं सिख्या खे वधीक बहितर बनाइण लाइ चैट GPT जो इस्तेमालु कीअं करे सघिजे थो? इहो हिन वक़्तु कहिड़ी तालीमी सतह ते वधीक कारगर थी सघे थो? चैट GPT तरीक़े सां मवाद ऐं टेक्स्ट ज़रिए ॿोली सिखण खे कीअं इस्तेमालु कजे? चैट GPT इस्तेमालु कंदे सिंधी ॿोलीअ जी तदरीस ऐं किताबी मवाद जे तसवुरनि खे कीअं इंटीग्रेट कयो वञे, ज़म कयो वञे? छा ही ॿोली मॉडल सिंधीअ में तदरीसी मवाद पैदा करे सघे थो? तदरीसी मवाद, ॿोली सिख्या जा टास्क, मश्कूं, ख़ासि करे फॉर्मेटिव समेटिव असेसमेंट जूं सरगर्मियूं ऐं टेस्ट जनरेशन वग़ैरह। हाणे मां तजियाती नतीजा हिते ॿुधाईंदुसि। मूं ॿुधायो त मां कुझु कमांड्स ॾिनियूं उनखे तदरीसी सिंधी तदरीसी मवाद जी जनरेशन लाइ, ऐं उहे जेका हुया उन्हनि में सवाल जवाब हुया ऐं लेसन प्लान मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कुझु टॉपिक्स ॾिना मूं, उन्हनि ते लेसन प्लान ठाहिण लाइ चयो। इन खां अलावा मुख़्तसिर मज़मून सिंधीअ में क्रिएट करे ॾियण लाइ चयुमि। मज़मूननि ते तबसरे लाइ मूं कमांड ॾिनी ऐं शॉर्ट स्टोरी या आखाणी लिखण जे लाइ चयुमि ऐं सिंधी फोनेटिक चार्ट ऐं गुफ़्तगू जा के ॿियूं कमांड्स ॾिनमि। मूंखे जेके नतीजा मिला उहे त उन में मां अख़ज़ कयो आहे त मुंहिंजो जेको हाइपोथेसिस आहे उहो हिते डिसकन्फर्म थिए थो। मुंहिंजो पहिरियों हाइपोथेसिस हो त ईअं मुमकिन आहे, छो जो मूं ॿुधायो मूं लिटरेचर रिव्यू कयो त ॼातुमि त सेटिस्फैक्ट्री परफॉर्मेंस आहे चैट GPT जी इंग्लिश लैंग्वेज टीचिंग में। त मुंहिंजो हाइपोथेसिस त सिंधीअ में बि शायदि ईअं करे सघिजे थो, पर उहो डिसकन्फर्म थिए थो ईअं त टेक्स्ट जनरेशन सिंधीअ में चैट GPT में कोन थी थिए या गैर मयारी थिए। इंग्लिश में कंहिं कमांड ॾियो त सिंधीअ में मवाद ॾिए थो जेको हिते अॻु में बि हिकिड़ो नमूनो ॾेखारियो वियो, उहो नहवी ऐं मॉर्फोलॉजिकल ऐं वर्ड स्ट्रक्चर जे हवाले खां उहो दुरुस्त कोन्हे को। त अंग्रेज़ीअ खां अलावा सिंधीअ में कमांड सां बि सिंधी मवाद जनरेट करे ॾिए थो, पर इहो सर्फ़ी नहवी सतह ते ख़ामिन भरियो आहे। लफ़्ज़नि जी चूंड में घणा लफ़्ज़ पर्शो अरबिक अल्फ़ाबेट वारनि ॿोलियुनि यानी उर्दू फ़ारसी जा शामिलु करे थो ऐं जुमलनि में लफ़्ज़ी तरतीब वर्ड ऑर्डर जो बिगाड़ आहे, जंहिं करे मतन जो मफ़हूम ॾुखियो थी थो वञे। इन खां सवाइ अंग्रेज़ी लफ़्ज़ी ज़ख़ीरे जा बि काफ़ी टर्म्स इस्तेमालु करे थो। मजमूई तौरु चई सघिजे थो त हिन वक़्तु चैट GPT सिंधी ॿोलीअ जी तदरीस लाइ सिधीअ तरह हिकु हद ताईं कारगर जो टेक्स्ट जी ट्रांसलेशन करे ॾिए थो। गूगल ट्रांसलेशन ज़रिए चैट GPT मवाद क्रिएट करे ॾिए थो ऐं उहो साॻियो तव्हां गूगल ट्रांसलेशन में ट्रांसलेट कयो त उहो कंपेरेटिवली बहितर आहे, जंहिंखे एडिट करण जी ज़रूरत आहे। एडिट करे तव्हां कमु हलाए सघो था। जेतोणीकि सिंधी तदरीस ऐं सिख्या जे हवाले खां चैट GPT जी कारकर्दगी हिन महिल गैर मुतमइन आहे। अलबत्त हायर सेकेंडरी सतह ते ट्रांसलेशन वारी सहूलियत हासिलु हुअण जे करे इन जो फ़ाइदो वठी सघिजे थो। ख़ासि करे सिंधीअ खे सेकेंड लैंग्वेज तौरु पढ़ंदड़नि जे लाइ फ़ाइदेमंद आहे। मूं ॿुधायो त मां जॾहिं उनखे ट्रांसलेट जी कमांड ॾिनी त हुन सिंधीअ खां अंग्रेज़ीअ में, बल्कि उन खां बि अंग्रेज़ीअ खां बि बहितर उर्दूअ में ट्रांसलेशन करे ॾिनी।
त ईअं असां वटि सिंध में 40% खां वधीक शागिर्द सिंधीअ खे एज़ अ सेकेंड लैंग्वेज पढ़नि था ऐं सेकेंड लैंग्वेज जे लाइ ही ट्रांसलेशन वारो टूल निहायत कम जो आहे। उस्ताद ऐं शागिर्द इन मां लाभ पिराए सघनि था।